अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। बगल मंझ बंदूक मारी मेरा कपड़ा, मारियो मीर मलूक लताड़ियो लक चढ़े। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी आहे। दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम, शाल क़बूल पवे। 24 जनवरी 2025 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जी तुंहिंजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं अमेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। साईं मुंहिंजा वञाइजी वियल वेसान जी मुंद में जॾहिं माण्हू जो मुल्ह कुझु बि नाहे रहियो, इज़त एतिराम वारा रिश्ता दुनिया ऐं दौलत जे पुठियां वञाइजी विया आहिनि, तॾहिं पाण उन दौर में उन्हनि ग़रीबनि खे बि ॾिसूं था जिन वटि हिकिड़े वेले ते मानी हुजे थी त ॿ वेला बुख ते बि गुज़ारनि था। उहे वजूद जिन वटि न त पहिरण लाइ के सुठा कपिड़ा हूंदा आहिनि, न वरी मानी हूंदी आहे, पर पोइ बि हूअ मुहताजी नथा क़बूलनि, हू कंहिं अॻियां हथ बि नथा टंगनि। माण्हू जे नसीबनि में जेको रिज़्क लिखियलु हूंदो आहे उहो मिलंदो आहे, पर छा कजे, ॾातार त ॾिए थो। माण्हू जो हक़ खायो वञे त पोइ माण्हू छा करे। माण्हू जेको सारी सभ जमार पेट जी पालना पुठियां गुज़ारे थो, उन माने जो मुहताज थी वञे थो। कंहिं शाइर केॾी न तर्जमानी कंदे लिखियो हो त तूं की ॼाणे यार फ़क़ीरा रोटी बंदा खाजांदी। माण्हू मानी त खाए थो, पर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो मानी माण्हू खे खाई वेंदी आहे। ज़ाहिरी तरह इहो शहर केॾो न अजीब लॻे थो। छा मानी बि माण्हू खे खाई सघे थी, पर जॾहिं माण्हू दिलि जी अख सां महसूसु करे थो त वाक़ई ईअं आहे। गभे जी ॻोल्हा लाइ माण्हू मज़दूरियूं बि करे थो, जाखोड़ बि करे थो, ऐं पोइ उन मज़दूरी में माण्हू जी सॼी ज़िंदगी गुज़री वञे थी। हथ लकीरनि में सुखर जी का बि लकीर नथी उभरे। ग़रीब तर थींदो वञे ऐं अमीर तर थींदो वञे। हुक्मरान त जॾहिं हुननि खां हुक्मरानी खसिजी वेंदी आहे तॾहिं परदेस पलाणियो वञनि। अमीरनि लाइ त सभु कुझु दौलत हूंदी आहे, हुक्मरान लाइ त सभु कुझु दौलत हूंदी आहे, पर ग़रीब माण्हू लाइ मिटी अमुल हुजे थी, पंहिंजो वतन अमुल हुजे थो, पंहिंजी धरती अमुल हुजे थी। हूअ जेके हमेशह धिकार जी नज़र थींदा रहनि था, उन्हनि कॾहिं बि धरती जा सौदा न आहिनि कया, न वरी कॾहिं हुननि के गदारियूं कयूं आहिनि। गदार त उहे आहिनि जेके धरती जा सौदा करे रहिया आहिनि। हिकु पासे कुदरती वसीलनि सां मालामाल सिंध जा हुक्मरान आहिनि जेके अरब खरब पती बणिजी विया आहिनि, जिन जा महल न सिर्फ़ु पाकिस्तान में आहिनि, पर पाकिस्तान खां ॿाहिरि बि महल माड़ियूं ठहियल आहिनि। पर धरती जा असलूका रहवासी जिन जे अबनि ॾाॾनि हिन धरती लाइ क़ुर्बानियूं पिया ॾिनियूं आहिनि, उहे हमेशह दरबदरी जो दर्द भोगींदा रहिया आहिनि। कारपोरेट फार्मिंग जे नाले ते हाणे जॾहिं ज़मीनूं कंपनियुनि हवाले कयूं पियूं वञनि, तॾहिं केतिरा घर पंहिंजो वजूद वञाईंदा, इन बाबति शायदि कंहिं सोचियो हुजे। उहे बि त धरती धणी आहिनि जेके दरबदरी जो दर्द भोगींदा, जिन खे वरी कॾहिं घरनि जी छांव नसीब थी सघंदी अलाए न, जेके पंहिंजे अबनि ॾाॾनि जे क़बरनि तां बि हथ खणंदा ऐं जेके उन्हनि घटियुनि तां बि हथ खणी वेंदा जेके घटियूं उन जे बालकपिण जूं शाहिद आहिनि। ज़िंदगी जे सफ़र में माण्हू घणो कुझु विसारे छॾींदो आहे, पर उन मिटी जी महक कॾहिं बि विसारे न आहे सघंदो जिते माण्हू जो बालकपिण गुज़रंदो आहे। इन लाइ पाण खे पंहिंजे बालकपिण खे महफ़ूज़ करण लाइ, पाण खे वतन जी उन ख़ुशबू खे महफ़ूज़ करण जे लाइ डिघी जदोजहद करण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं ॾिसिजे त बुख जो को बि मज़हब नाहे हूंदो, बुख त बुख हूंदी आहे।
ऐं बुख खे मिटाइण लाइ ग़रीब माण्हू छा छा नथो करे। कॾहिं कॾहिं कुझु न हूंदे ग़रीब मिर्चनि जी चटणी बि ठाहे खाए थो। वक़्त जे हुकुमराननि खे इहो पतो नाहे हूंदो त ग़रीब माण्हुनि सां मिर्चनि जी चटणी कहिड़ो हशर कंदी आहे। बुख में वरतल समाज ऐं बुख बाबति तारक राजपर लिखे थो। बुख जो को बि मज़हब या फ़िरक़ो नाहे थींदो। बुख जो रिश्तेदार बि केरु नाहे हूंदो। बुख जो कंहिं ज़ात पात रंग नस्ल रत सत सां बि तालुक़ नाहे हूंदो। पर बुखायल खे जेको खाराए या उनजी मदद करे उहो इंसान कंहिं फ़रिश्ते खां घटि नाहे हूंदो। बुख महरूमी बेवसी मायूसी ऐं आली नखणी जो ग़मगीन नालो आहे। उहा बुखी आहे जेका जिस्म फ़रोशी जहिड़ो कम बि कराइण ते मजबूर कंदी आहे। उहा बुखी आहे जेका पिनण ते बि मजबूर करे, शहर शहर ॻोठ ॻोठ कुंड कुड़छ में गर्मी तोड़े सर्दी में दर बदर बणाए दाबा दड़का खाराईंदी आहे। उहा बुखी आहे जेका 18 सालनि खां घटि ऐं वॾनि खां किचिरे जे ढेर ते पियल किन किचिरा यानी पाठा सीमड़ जूं थैलियूं काग़ज़ बोतलूं शीशा ऐं ॿियो सामान मेड़ाए विकिरो करण ते मजबूर कंदी आहे। केरु कंहिंजो चमचो थियणु पसंदि नाहे कंदो, पर बुख उन्हनि खे ग़ुलाम बणाए चमचागिरी करण ते मजबूर कंदी आहे। उहे ॿार जिन जी उमिरि पढ़णु लिखणु या रांदि रूंद जी आहे, उहे बुख जहिड़े मर्ज़ ख़ातिर भठियुनि कारखाननि ऐं घरनि खां ॿाहिरि ॿियनि जे घरनि ऐं दुकाननि ते कमु कंदे नज़र ईंदा। घटि आमदनी जे करे हुनर सिखंदे नज़र ईंदा, छाकाणि त असांजे मुल्क में पेट गुज़र जो ज़रियो ई इहो आहे। पर उहे सभई हराम कमाई कंदड़नि यानी व्याज ऐं नामुनासिब तरीक़नि सां कमाईंदड़नि खां किरोड़े दफ़ा बहितर आहिनि। उन जा हक़ हिलाल जा कमायल 10 रुपया हराम जे कमायल किरोड़नि खां 100 भेरा बहितर आहिनि। बुख मजबूरी लाचारी तंगदस्ती ऐं फाकाकशी जो नालो आहे। पेट ख़ातिर इंसान खे उहो सभु कुझु करणो पवंदो आहे जेको ज़ाहिरी तरह नामुनासिब लॻंदो आहे। सिंध जे इलाइक़े थर में बुख जे करे हर साल केतिरा ई हादसा पेश अचनि था। इन हवाले सां हिकु चवणी मशहूरु आहे त वसियत थर न त बरी बर। गुज़िरियल साल अक्टूबर महीने में सिंध में हिकु हाउ ॾारींदड़ वाक़ियो थियो, जंहिंमें हिकु हिंदू हारी चमन कोली बुख जे करे पंहिंजे बचड़नि समेत ख़ुदकशी करे छॾी हुई। सिंध मैदनी तोड़े कुदरती वसीलनि सां मालामाल आहे, पर सिंध जा रहवासी अक्सर बुखूं काटण ते मजबूर बणियल आहिनि। बुख जे शिकार में चिंबड़ियल आहिनि। उहा का मुक़दर नसीब या क़िस्मत जी सज़ा या कमाल न आहे, पर संदन ॾिनल वोटनि जो कमाल आहे, हुकुमरान जो कमाल आहे, जेके सिंध जे मारोड़नि खे कुझु बि ॾेई नाहिनि सघिया। सिंध जी राजधानी वारे शहर कराची खां सवाइ सिंध जे ॿियनि शहरनि में फैक्ट्रियूं या कारखाना न हुजण जे बराबरि आहिनि, जिते बेरोज़गार रोज़ी करे 2 वक़्तनि जी मानी जे लाइ कमाए सघे। क्रिकेट में बि सिंधियुनि जे शामिल थियण जो को बि इम्कान न आहे। न ई वरी हलंदड़ टेक्नोलॉजी वारे दौर में को बि अहिड़ो इदारो शहरनि में क़ाइमु आहे जितां सिंध जो नौजवान टेक्नोलॉजी सिखी करे उन्हनि मां फ़ाइदो हासिलु करे सघे। अहिड़ियुनि हालतुनि में सिंध जो माण्हू बुख न मरंदो त बाक़ी छा थींदो। लंगर खाननि खोलण सां बुख त ख़तमु न थींदी, न ई बुख जो हल लंगर खाना ऐं वज़ीफ़ा आहिनि। बुख जो हल सुठी मयारी तालीम, सिहत, रोज़गार जा मौक़ा, हुनर, सिख्या प्रोग्राम ऐं हलंदड़ दौर मुताबिक़ टेक्नोलॉजी जी सिख्या आहे। तालीम, रोज़गार ऐं हुनर ते ध्यानु ॾियण जी सख़्त ज़रूरत आहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुख़ातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सिंधूअ दरिया मां केनाल कढण वारे मामले ते सिंध वासी सरापा एहतिजाज बणियल आहिनि। हर पासे इहा ई सदा अचे पई त सिंधू दरिया मां निकिरंदड़ केनाल नामंज़ूर, पर पोइ बि हुकूमत इन ॻाल्हि ते बज़िद बीठल आहे त कंहिं बि सूरत में केनाल कढिया वेंदा। हूं बि ॾिठो वञे त कंपनी सरकार सदाई सिंध दुश्मन फ़ैसिला ई कया आहिनि। हिन भेरे पीपल्स पार्टी जी हुकूमत बि उन में बराबरि जी शरीक बणियल आहे। सिंधूअ दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ जिते सिंध वासी एहतिजाजी मुज़ाहिरा करे रहिया आहिनि,
उते मुख़्तलिफ़ प्लेटफार्मनि ते सिंधु दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ आवाज़ बि उथारियो पियो वञे। सोशल मीडिया ते हिकिड़ी पोस्ट नज़र आई, अलाए त कंहिं लिखियो, दरिया थो लुटिजे हाणे त जागो, तारीख़ थी मिटिजे हाणे त जागो, धारिया आया धरती जा न थिया, सिंध ते लुटिजे हाणे त जागो, लधोसीं हितां भलो थियो ॿियनि जो, कोयलो थो फुरिजे हाणे त जागो, तेल गैस त छा समुंड बि सिंध जो, धणी थो पिसजे हाणे त जागो। सिंध सूबे खे जेकॾहिं हर तरफ़ ॾिसिजे त सिंधी क़ौम खे केतिरनि ई परेशानियुनि में जकड़ियो वियो आहे। दुनिया जो रुख ॾींहों ॾींहुं तरक़ी तरफ़ आहे। अहिड़े दौर में सिंधी क़ौम खे अहिड़नि मसइलनि ताईं महदूद कयो वियो आहे जेका क़ौम सिर्फ़ु ई सिर्फ़ु पंहिंजे क़दीमी हक़नि जी हिफ़ाज़त जो मुतालबो करे रही आहे। वफ़ाक़ पारां सिंध जे वसीलनि ते वालार करणु मामूल बणायो वियो आहे। सिंध सूबो हू वाहिद सूबो आहे जेको मुल्की लेवल ते मुसलसल तरक़ी जी राह ते नज़रअंदाज़ बणियल रहियो आहे। सिंध जे अवाम खे पंहिंजे हिसे जे हक़नि जी हासिलात लाइ बि परेशानियूं ॾिसणियूं पवनि थियूं। सिंध धरती जंहिंखे लातइदाद कुदरती वसीला हासिल थियल आहिनि, पर सिंध मथां ज़बरदस्ती मढ़ियल हुक्मरान सिंध मथां क़ाबिज़ बणियल आहिनि, जेके ऐवाननि में वेही पंहिंजे मनपसंदि जा फ़ैसिला करे सिंध जे वसीलनि जी वालार करे सिंधी क़ौम जे हक़नि ते धाड़ा हणी रहिया आहिनि। पर सिंध जा चूंडियल सियासी नुमाइंदा असेंबली में ख़ामोश तमाशाई बणियल नज़र अची रहिया आहिनि ऐं मौजूदा सूरतहाल में सिंधु दरिया मां 6 कैनाल कढिया वञनि पिया, जंहिंसां सिंध जे हक़नि ते धाड़ो हणी सिंधी क़ौम सां नाइंसाफ़ी करे पंजाब खे नवाज़े ख़ुशि कयो पियो वञे, जेका सिंध सां थींदड़ तारीख़ी नाइंसाफ़ी तारीख़ जे वर्कनि में लिखी वेंदी। पीपल्स पार्टी अहिड़े मौक़े ते सिंधु दरिया ते लॻंदड़ धाड़े वारे मामले ते सिर्फ़ु सियासी बयान ॾींदी रहे थी ऐं अहिड़े अमल जे रोकथाम लाइ क़दम नाहे खणी सघी। सिंधु दरिया मां निकिरंदड़ 6 कैनाल सिंध जे मुस्तक़बिल लाइ इंतिहाई ख़तरनाक साबित थींदा। सिंध में हर क़िस्म जी पैदावार जो सबबु सिंधु दरिया जूं मौजूं ई आहिनि। जॾहिं सिंध सां दुश्मनी करे पाणी जो हक़ खसियो वेंदो त सिंध में अनाज जी पैदावार बंदि थी वेंदी। सिंध बुख बदहाली जो शिकार थींदी, जंहिंसां सिंध हिकु वॾी ख़तरनाक बदमनी जे मुंहं में हली वेंदी। सिंध जूं आबाद थींदड़ ज़मीनूं बंजर बणिजी वेंदियूं। असांखे घुरिजे त असां पंहिंजे हक़नि लाइ जाॻूं। सॼी सिंध अंदरि एहतिजाज धरणनि ऐं मुज़ाहिरनि जो सिलसिलो जारी आहे। सिंधी क़ौम पंहिंजे हक़नि ते लॻंदड़ धाड़े ते ख़ामोशी हरगिज़ बर्दाश्त नथी करे सघे। सिंधी क़ौम पंहिंजे हक़नि जे दिफ़ा लाइ हिन शहर सां अॻिते वधी ललकार कंदी। सिंध जे हक़नि ख़ातिर अॻिते वधबो, पंहिंजे जियापे ख़ातिर अॻिते वधबो, ॾींदा सिर सिंधी सिंधु न ॾिबो, दरिया साह कामरान उहो कीअं ॾिबो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां पेश थींदड़ अव्हांजे मनपसंद प्रोग्राम सोच वीचार में आऊं अव्हां सां मुखातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सिंध समेत मुल्क जी सूरतहाल ते जॾहिं बि नज़र विझिजे थी त असांखे इहो नज़र अचे थो त आवाम जा अहज मुसलसल वधी रहिया आहिनि। सियासी माहौल में हुक्मराननि जी पंहिंजी वेढ़ांद आहे। कंहिंखे अदालतनि मां सज़ाऊं अचनि पियूं त के वरी हुकूमत खे बचाइण में पूरा आहिनि, त ॿिए पासे वरी मुल्क जो अवाम आहे जेको मुसलसल कॾहिं महांगाई जी चकी में पीड़िजे पियो त कॾहिं कंहिं घाणे में पीड़िजे पियो। मुल्क जे सियासी माहौल ऐं नज़रअंदाज़ थियल अवाम जे अहजनि बाबति ख़ूबसूरत लेखक सारंग अमर लिखे थो। तहरीक इंसाफ़ जे बानी खे कोर्ट 14 साल टीप ॾिनी आहे। इमरान ख़ान जे वकीलनि एहतसाब कोर्ट जे उन फ़ैसिले खे इस्लामाबाद हाई कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान कयो आहे। मुख़ालिफ़ धुर जे इतिहाद तहरीक तहफ़ुज़ आइन उन फ़ैसिले खे इंसाफ़ जो क़त्ल करार ॾिनो आहे। उन फ़ैसिले जे नतीजे में लीगी हुकूमत खे वक़्ती रिलीफ मिलंदो, पर उनखां अॻु PTI चेयरमैन बैरिस्टर गोहर दावा कई आहे त हुन KP जे वॾे वज़ीर गंडापुर आर्मी चीफ सां मुलाक़ात कई आहे। जेकॾहिं हुनजी तस्दीक थी वञे थी त उन सां पेचीदगियूं पैदा थींदियूं।
इमरान नियाज़ी अहिड़ी कंहिं मुलाक़ात ते ख़ुशी जो इज़हार कयो आहे उन सां सियासी क़ुवतनि बदिरां ताक़तवर धुरियुनि ॾांहुं संसद उहो झुकाव निशाबर थी वियो आहे जंहिंखे तहरीक इंसाफ़ कारकुन सम्झी नथा सघनि। JUI जो अॻवान फज़लुर रहमान चवे थो त सियासी अॻवाननि जे ग़लति रवैयनि सबबि अॼु पार्लियामेंटी बेवक़त ऐं बेमाना थी वई आहे। संदसि इशारो घणी हद ताईं हुकुमरानी इतिहाद ॾांहुं आहे। हुन इहो बि चयो आहे त हूअ यानी फज़लुर रहमान वारा त नज़रियुनि मूजिबि हली रहिया आहिनि पर सियासतदाननि जे मुक़ाबिल क़ुवतूं नज़रियुनि खे नथियूं खंघनि। नवाज़ लीग ऐं PP हुकुमरान इतिहाद में गॾु आहिनि। उहा अलॻि ॻाल्हि आहे त PP खे शिकायतूं आहिनि, उहे अवाम जे मसइलनि बदिरां निढड़नि मामरनि ते आहिनि। इहो ई सबबु आहे त PP न महांगाई ख़िलाफ़ थी आवाज़ उथारे न वरी पंजाब जे कैनाल मनसूबे ते स्टैंड थी वठे। हुन त अञा ताईं उन क़ातिल रिथा ख़िलाफ़ सिंधी असेंबली मां बि करारदाद पास न कई आहे। मुल्क जे सियासी स्टेज ते हुकूमत तोड़े उन जा मुख़ालिफ़ घटि में घटि अवाम खे त बेवकूफ़ बणाइण जी रांदि करे रहिया आहिनि। महांगाई बेरोज़गारी ऐं बदअमनी जे घाणे में पीड़जंदड़ माण्हू हाणे त चई रहिया आहिनि त हुकुमरान ऐं अमीर कबीर जेकॾहिं असांखे चरियो सम्झनि था त खणी ईअं ई सही, चरिया खरिया आहियूं पर सम्झूं सभु कुझु था। ताज़ो ई तेल महांगो करे हुकुमराननि हिकु ख़ासि नियापो ॾिनो आहे। हुननि जे ख़्याल में पेट्रोल ₹2.5 लीटर महांगो करण का वॾी ॾाढाई न आहे पर 15 वार थोरो थोरो करे अघु वधाइण जी रांदि ऐं पेट्रोल जी नई क़ीमत ₹256 खां वधि फ़ी लीटर ॾिसी हिकु आम माण्हू जा अहसास उहे न आहिनि हूंदा जेके हुकुमरान जा आहिनि। गुज़िरियल चंद महीननि खां ई राग ॻायो पियो वञे त महांगाई घटिजी वई आहे। हुकुमरान ऐं संदन नौकरनि जूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधी हिकु दूर अंदेश दरवेश जी ॻाल्हि सच थी लॻे त हाकमनि जी ॿोली हिकु ऐं ग़रीब मारवड़नि जी ॿोली ॿी हूंदी आहे। लफ़्ज़ महांगाई खे वठिजे त आम माण्हू जंहिं महांगाई जो सूर सही रहिया आहिनि उनखे हुकुमरान महांगाई नथा सम्झनि। हुननि वटि महांगाई वधि में वधि त नाणे जी वाध आहे। ग़रीब माण्हू ते हुकुमरान ॾींहों ॾींहुं वधीक मुआशी गज़ब करे रहिया आहिनि। तंहिं सबबु ख़ुदकशी सुमैत कहिड़ा कहिड़ा लका पिया जनम वठनि। बकोल भेटाए सबर सीअ पियो नमो सवड़ न घबरो, नमो कांध न कुवत के जोभन वही वियो, तिनी हाल कयो निधर जिनी निझरा। हुकुमरान जे वटि वराण कंदड़ अनसर उन्हनि लकाउनि यानी हक़ीक़तनि खे लिकाइण लाइ कहिड़ियूं कोशिशूं पिया कनि तिन खे फ़िलहाल था रखूं पासे ते। फेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यू मूजिबि गुज़िरियल माली साल 2023 ऐं 24 दौरान मुल्क जे अमीर तबिके खे 3.8 खरब रुपयनि जी टैक्स माफ़ कई वई। यकीनन उहो कहाणी जो क्लाइमेक्स न आहे। साॻे इदारे मूजिबि साल में अमीरनि खे 1 खरब रुपयनि जूं इमदादूं ॾिनियूं वियूं। उहे अमीर हुआ वॾा सनतकार ऐं वॾा ज़िमीदार। वॾियूं वॾियूं इमदादूं मिलंदियूं अमीरनि जंग बाज़नि खे आहिनि। ज़ाहिर बि त लिकियल मईशत चवनि था त रस्मी खुलियल मईशत खां वधि रिवाज में आहे। 2023 में मुल्क जी रस्मी मईशत सरकारी हिसाब सां $340 अरब त गैर रस्मी लिकियल मईशत आहे $457 बराबरि। उन्ही टैक्स वग़ैरह खां आजे शोबे में वरी तमामु वॾे हिसे में कारो धन आहे जंहिंमें मनशात हथियारनि जी स्मगलिंग वग़ैरह ज़ोरनि ते आहे। उन्ही अंडरग्राउंड शोबे में मुल्क जे टोटल लेबर फोर्स जो 75% रुधल आहे। तंहिंखां सवाइ 40% खां वधि माण्हू मुल्क छॾे वञणु चाहिनि था। आलमी बैंक मूजिबि साल 2024 में गुरबत में वधीक 7% इज़ाफ़ो थियो ऐं उन साल वधीक 1.30 करोड़ पाकिस्तानी गुरबत जी सतह खां हेठि किरी पिया। आबादी जो 40% गुरबत जी सतह खां हेठि कसम पुरसी वारी हयाती घारे थो ऐं बाक़ी आबादी जो बि वॾो हिसो ग़रीब या गैर महफ़ूज़ आहे। सो हैरत जी ॻाल्हि न आहे त मुल्क जी आबादी जी अक्सरियत रियासत खां वेगाणे बि आहे त जहालत ते फ़ख्रु कंदड़ बि। दुनिया जे तरक़ी कयल मुल्कनि ख़ासि तौर यूरोप में जंहिं सिगरेट नोशी सां नफ़रत रवा रखी वञे थी सा हिते कल्चर जो हिसो आहे। कल्चर में उहा हर शइ शामिल आहे जंहिं ते फ़ख्रु कयो वञे। पोइ बि हीअ जेको चवंदा हुआ त जहिड़ी रयत तहिड़ो बादशाह, इहा ॻाल्हि मुदे ख़ारिज आहे। हाणे आहे जहिड़ो राजा तहिड़ी प्रजा। हाणे हुकुमरान जो कल्चर फ़िकर मकर चकर शहर तोड़े नसर आवाम जे नफ़्सियात ते छांइजी वियो आहे। रुॻो लालच न पर सोच जो अंदाज़ बि उहो ई पियो ॾिसिजे
डायलॉग बाज़ी, बयानबाज़ी, नारेबाज़ी, जुआबाज़ी विंदे इशू बाज़ी ताईं धमकी बाज़ी त अॼुकल्ह हुकुमरान जी आदत थी पई आहे। आवाम खे धमकियूं ॾियण खां सवाइ संदन को कमु रहियो ई नाहे। चयो वञे थो जेके रियासत जजनि फ़ौज बाबति कुझु पुछंदा उन्हनि खे न छॾियो वेंदो, उन्हनि जो ख़ात्मो कयो वेंदो। आए ॾींहुं उहा ॿोली ॻाल्हाई पई वञे। हक़ीक़त उहा आहे त हुन तरह ज़ुबान बंदी या सेंसरशिप सां आम तौरु माण्हुनि जे निड़ी घुटिजण सां गॾु सियासतदान जी सघी घटिजे थी। ॼाणियल सिस्टम या माण्हुनि मां को बि मुक़दस न आहे। उन हूंदे जेकॾहिं तनक़ीद खे पासे ते रखिजे त पोइ बाक़ी छा रहे थो। अजाई तारीफ़ मुख़्तलिफ़ दौरनि में उहा थींदी रही आहे, उन सां तारीख़ भरी पई आहे। मुग़ल अकबर खां वठी अरब जे बातल बादशाहनि ताईं उन तरह इंसान जो ॿेड़ो बुॾंदो रहियो आहे। हाणे हीअ बि चयो पियो वञे त मासूम माण्हुनि खे क़त्ल कंदड़ मज़हबियन ते न लिखियो न ॻाल्हायो वञे। जो उन सां टकराव थिए थो, जॾहिं त कुझु न कुझण सां तबाही थिए थी, मज़हब जी बि त माण्हुपे जी बि। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं सारंग अमर जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुख़ातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं त अमीं चङी रीति ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीअ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। सचाई जे हिन सफ़र में अचो, असां सां शामिल थियो। अमीं जेकॾहिं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी नशरियात पंहिंजे मोबाइल फ़ोन तां सिधी रीत यानी लाइव ॿुधणु चाहियो था त पोइ पंहिंजे मोबाइल फ़ोन जे प्ले स्टोर में वञी सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो जी ऐप डाउनलोड करियो ऐं ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम सोच वीचार में हाणे सिलसिलो शामिल करियूं था हिकु शाइर। सिलसिले हिकु शाइर में अॼु असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं नामियारे मज़ाहिया शाइर सुमरे सोदाई जी ख़ूबसूरत शाइरी। दादू सां तालुक़ रखंदड़ सुमरे सोदाई जी सुञाणप त मज़ाहिया शाइर वारी आहे, पर हुन मज़ाह में अहिड़ो सच लिखियो आहे जेको घणा शाइर पंहिंजी संजीदा शाइरी में बि लिखी न आहिनि सघंदा। जी हा, पेश करियूं था सुमरे सोदाई जी ख़ूबसूरत शाइरी। मुहांगाई जे उनवान सां सुमरो सोदाई लिखे थो, पेट सां पत्थर ॿधी तो सां टकर पिया खाइबा, ओ मुहांगाई तुंहिंजा एहसान हरदम ॻाइबा। खंड राशन ते अॻे ई हुई, गिह बि राशन ते थियो, हाणे बीही रोड ते ख़ाली दॿा खड़काइबा। थिए भले कपिड़ो मुहांगो पाण खे नाहे फ़िकर, सूट सलवारूं छॾे बसि पोतड़ा ई पाइबा। छा कंदी इंटर या BA पास जी डिग्री भला, कमु तॾहिं थींदो जॾहिं ॾोकड़ ॿ टे खाराइबा। जे अचे तारीख़ पहिरीं दर्जे चांठ ते चढ़ी, को वॾो डंडो खणी कर्ज़ी सभे डोड़ाइबा। हाण कामोरा ऐं पब्लिक हिन तरह विढ़ंदा ज़रूरु, बसि रखी का शर्त जी आहिनि कुकड़ वेढ़ाइबा। जे नथी पूरत अञा बि पोता ही फ़ैसिलो, ॿारड़ा गाॾी में चढ़ी साहिरे पहुचाइबा। सम्झ सोदाई त आहे सच चवणु ॾाढो ख़राबु, हिन ज़माने में न आहिनि शहर अहिड़ा ठाहिबा। माल ॿिए जो मुफ़्त में पियो खाइजे, नेक कम में छो भला घबराइजे। पोइ भले पाड़ो सॼो बेज़ार थिए, निंड मां हर हर ई पियो ॻाइजे। मुंहुं ॾिजे पियो वक़्त जी रफ़्तार सां, बूट जो बि हिकिड़ो पादर पाइजे। निढड़ो आइनो फणी वर में हुजनि, ॾींहं सारो पाण खे पियो ठाहिजे। जे सुञाई में थियनि वायूं बताल, मस्जिदनि मां बूट को चोराइजे। डांद कारी जा धणी पहुचनि अगरि, थी उन्हनि नाॾो चरियो पियो वाइजे। राह वेंदड़ सां अखियूं अटकाइजनि,
इन नमूने रूह खे रिझाइजे। यार सोदाई अॼोके वक़्त में इश्क जो गाॾो मिड़ई पियो काहिजे। मानी या राज ते ऐं खीसे में नाहे आनो, आशिक मिज़ाज थी पियो आहे सॼो ज़मानो। आॾो अबे जा पादर पोयां पठाण कर्ज़ी, अॼुकल्ह जे आशिक जो ऊंधो आकार खानो। महबूब का मिलण लाइ तारीख़ ई नथो ॾे, हर वक़्तु नओं ॾटो आहे, हर रोज़ नओं बहानो। घर में था थांव खड़कनि, ॿाहिरि लॻनि थियूं लाफूं, लूसी बि लय रखण लाइ कंहिंजो सहे न तानो। रिली सुमेत आशिक सोणनि पुठियां रखनि पिया, कंहिंजो न थिए कॾहिं शल अहिड़ो ख़राबु खानो। बेपहुच ते कॾहिं न ज़रो क्यास करीं थो, सत्यानास करीं थो। अटकल सां ग़रीबनि जा कढी लाह ज़माना, वाह वाह ज़माना। हर रोज़ ठगी जात नवां ठाह थो ठाहीं, वॾो रंग रचाई। अशराफ जी इज़त ते करीं काह ज़माना, वाह वाह ज़माना। डाड़ूं ऐं बटाकूं जे अची रोज़ हणनि था, तोखे से वणनि था। चमचनि खां ॿुधी ख़ूब थो साराह ज़माना, वाह वाह ज़माना। मज़लूम ते तोखे न कॾहिं कहल का आई, वै मुल्क खे खाई। हर वक़्तु भाई थो थद साह ज़माना, वाह वाह ज़माना। दुनिया जे नशे में तूं सदा चूर रहीं थो, मगरूर रहीं थो। ही नेठ ख़त्म थींदा संदे ठाह ज़माना, वाह वाह ज़माना। इख़लाक़ अदब खां त सदा दूर रहीं थो, उन सां न ठहीं थो कीन करीं कंहिंजी बि परवाह ज़माना, वाह वाह ज़माना। मस्ती में अची कीन थो कंहिंखे बि सुञाणी, ॼण कीन थो ॼाणी। अच होश में भुलिजी थो वञी राह ज़माना, वाह वाह ज़माना। हिकु ॾींहुं त शद्दाद जी जन्नत बि ख़त्म थी, मेहनत बि भस्म थी। फ़िरओन फना ॾिस कया अल्लाह ज़माना, वाह वाह ज़माना। तो वटि त कमीणे जो क़दुरु आहे बराबरि, सच आहे सरासर। चोरनि सां सदा तुंहिंजी रही चाह ज़माना, वाह वाह ज़माना। हिकु सच मगर उन जा बि पाछा बि थियनि था, ही सबक़ ॾियनि था। थिया शाह गदा ऐं थिया गदा शाह ज़माना, वाह वाह ज़माना। उथ खोल अखियूं ॾिस तूं ही मिसकीन जा बचड़ा, कमज़ोर ऐं कचड़ा। हर रोज़ बुखनि में था थियनि पाह ज़माना, वाह वाह ज़माना। गद्दार लीडर जे उनवान सां पंहिंजे ख़ूबसूरत नज़म में सुमरे सुदाई लिखियो। यादि आहे तो कयो हो मुल्क जो खानो ख़राब, अची तूं क़ौम जा गद्दार लीडर ॾे जवाब। तूं उञायल हरण वांगुरु अॼु वरी डुक डोड़ में, मख जीअं ग़ोता खाईंदी सदाई ॿोड़ में। कांव वांगुरु मन मिले तोखे बि लोलो गोड़ में, ॾिस मतां फासी वञे कंहिं ओचिते पंजोड़ में। छो त आहे क़ौम जो तोड़े रहियल काफ़ी हिसाब, अची तूं क़ौम जा गद्दार लीडर ॾे जवाब। ओ मदारी ॻाल्हि मुंहिंजी सुण सॼी ही गौर सां, नाग खे खणंदे खुटी थींदो मुक़ाबिल नोर सां। छा भला नेकी कजे तूं ई ॿुधाइजे ढोर सां, कीन पंहिंजो वास्तो हाणे को पवंदो चोर सां। तो ग़रीबनि जे हो सम्झो मास खे कीमो कबाब, अची तूं क़ौम जा गद्दार लीडर ॾे जवाब। तूं हुएं बसि वक़्त जो दजाल पंहिंजे दौर में, तो कयो हो क़ौम खे कंगाल पंहिंजे दौर में। तो लुटियो मिसकीन जो हो माल पंहिंजे दौर में, तो कयो पैदा हो बाईताल पंहिंजे दौर में। है असां ग़लती कई न त छा ॿिली ऐं छा जुलाब, अची क़ौम जा गद्दार लीडर ॾे जवाब। कीन थींदो फ़ाइदो साॻियो उहो गद्दार तूं, थो खणी कुर्सी जे ख़ातिर क़ौम जो अॼु बार तूं। हा अंधा नाहियूं सुञाणूं था इहो मकार तूं, तो कयो हो मुल्क खे बर्बाद हुए आज़ार तूं। अॼु वरी घुमंदो वती कच्छ में खणी कारो किताब, अची क़ौम जा गद्दार लीडर ॾे जवाब। अॼु असांजी ख़ैर ख़्वाही थो करीं तक़रीर में, कीन ॾे कूड़ा दिलासा हाण कंहिं तहरीर में। बस धिका थाबा लिखियल तुंहिंजे हथे तक़दीर में,
कर ख़त्म बकवास हाणे कीन ढो तफ़सीर में बंद कर पंहिंजी ज़ुबान खोड़ थियो आली जनाब अच अची अॼु क़ौम जा गद्दार लीडर ॾे जवाब अॼु उहे नंगा बुखिया पंहिंजा ॾकायल फ़र्द ॾिस सूर ऐं सख़्तियुनि अंदरि पंहिंजा सतायल फ़र्द ॾिस ज़ुल्म ज़ोरी ॾाढ सां पंहिंजा कनायल फ़र्द ॾिस पट अखियूं ऐं ऋण अंदरि पंहिंजा रुलायल फ़र्द ॾिस कीन सोदाई खां विसरियो आहे ॾिनई जेको अज़ाब अच अची तूं क़ौम जा गद्दार लीडर ॾे जवाब अच अची तूं क़ौम जा गद्दार लीडर ॾे जवाब। हीअ ख़ूबसूरत शाइरी असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं जेका लिखियल हुई नामियारे शाइर सुमरे सोदाई जी। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन